मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। छा साईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक दुनिया में अंदर मौजूद आहिनि। बाज़ मरतबा मीडिया ते माण्हू ॾेखारींदा आहिनि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक हिन दुनिया जे अंदरि मौजूद आहिनि या न आहिनि। ये काफ़ी जेको असांजे मीडिया जे अंदरि ॻाल्हि हलंदी आहे त वीडियो जे अंदरि ॾेखारनि था नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक। हिकिड़ी रिवाज जेको आहे मौजूदु आहे त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी जेको हज कयो हजतुल विदा उन मौक़े ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज खां जीअं फारिग थिया हिकिड़े साहिबी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हलक़ कई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा वार मुबारक लाथा। पोइ जीअं जो वार मुबारक लाथा त पोइ उन वारनि खे तमामु साहबा तक़सीम कयो। छाजे करे त नबी जा वार बरकत वारा वार आहिनि। नबी जे जिस्म सां जेकी बि शइ अटेजा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक सां जेकी बि शइ अटेजा उहा शइ बरकत खां ख़ाली न आहे। चाहे उहा शइ बरकत खां ख़ाली बिल्कुलु न आहे। त उन साहिबिन उन वारनि खे तक़सीम कयो। तमामु साहबा जे अंदरि उहे वार विराया। पोइ उहे वार हलंदा आया। मुमकिन आहे हिन ज़माने जे अंदरि कंहिं न कंहिं जॻह ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा उहे असली वार मुबारक हुजनि। छाजे करे इहे नकुल थियणु साबित आहे। साहबा पाण वटि रखिया बरकत ख़ातिर। इन खां बाद में साहिबिन पंहिंजी औलाद खे ॾिना। औलाद खां बाद में हेठि सिलसिलो हलंदो रहियो। बाक़ी हिन टाइम तुर्की जे अंदरि इस्तांबुल जे अंदरि हिकु म्यूज़ियम आहे। मुफ़्ती तकी उस्मानी साहिबु ॻाल्हि कई त उन म्यूज़ियम जे अंदरि मां पाण ॾिसी आयो आहियां। उहा बिल्कुलु जेकी ॻाल्हि मिले थी मुसनद ई मिले थी। उन म्यूज़ियम जे अंदरि नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 2 तलवारूं मुबारक हिन टाइम मौजूदु आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं 2 तलवारूं मुबारक हिन टाइम ताईं मौजूदु आहिनि। ऐं उहा बि हिकिड़ी तलवार मौजूदु आहे जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बदर जे मौक़े ते खई हुई। किथे तुर्की जे इस्तांबुल उते हिकु म्यूज़ियम आहे। उन म्यूज़ियम जे अंदरि यानी ॿुधाईंदे हिन तलवार खां अलावा ॿिया बि काफ़ी जेको सामान पिया आहिनि। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुबो बि काफ़ी टाइम हलंदो रहियो। अमा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी भेण नालो मूंखां ज़हन खां हिन टाइम लही वियो आहे। हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा उन रिवाज कई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे हिकु जुबो मुबारक हुयो जेको अमा आशा हिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया खां विया। पोइ अमा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे उहो यकीन हथ में हुयो। ऐं अमा आशा रज़ी अल्लाह ताला अन्हा पोइ मूंखे तोहफ़े जे तौर ते उहो मूंखे जुबो ॾिनो। मां छा कंदी हुअमि कंहिं बि मुस्लमान खे अगरि पेट में सूरु पए त उन जुबे खे पाणी जे अंदरि विझी करे ऐं उहो पाणी असां मुस्लमाननि में तक़सीम कंदा हुआसीं। अगरि कंहिं बि मुस्लमान जे पेट में सूरु थियो उहो मुस्लमान जीअं उहो पाणी पीए ऐं उन पाणी जी बरकत जे एतबार सां पेट जो सूरु ख़तमु थी वञे। हे काफ़ी टाइम ताईं हज़रत अस्मा रज़ी अल्लाह ताला अन्हा वटि हे जुबो मौजूदु हुयो। यानी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हर हिकु उन शइ जे अंदरि अल्लाह ताला बरकत रखी छॾी जेकी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जिस्म मुबारक सां अटैच थी। ॾिसो काफ़ी जेको रिवाज में साहबा जेको छा कंदा हुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाणी मुबारक खणंदा हुआ। वज़ू मुबारक वारो पाणी जॾहिं किरंदो हो न त साहबा किरणु बिल्कुलु न चाहींदा हुआ। छाजे करे ॿुधाईंदा साहबा हे पाणी बरकत वारो पाणी आहे। ऐं साहबा खणी करे उन पाणी खे पंहिंजे जिस्म ते जेको मलींदा हुआ। अहिड़ियूं तमामु वॾियूं जेको आहे रिवायतूं मौजूदु आहिनि।